Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. बलोचिस्तान जे इलाइक़े मच में 11 पोरियतुनि जे क़त्ल ख़िलाफ़ कोयटा भरिसां बाईपास ते धरणो हणी वेठल हज़ारा बिरादरी जूं घरू वज़ीर शेख रशीद सां बि ॻाल्हियूं नाकाम। ख़ातरुनि बावजूद मुज़ाहिरीन धरणो ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। हज़ारा बिरादरी शेख रशीद खे चयो त वज़ीर आज़म हिते अचे ऐं पाण मामला ॾिसे। शेख रशीद पारां मच वाक़े जी जाच लाइ जुडिशल कमेटी जोड़ण ऐं मक़तूलनि जे वारसनि लाइ 25 लख रुपया मुआवज़े जो ऐलान। धरणे दौरान शेख रशीद चयो त वज़ीर आज़म जो पैगाम आहे त मच वाक़े जे ज़िम्मेवारनि खे कंहिं बि सूरत में न छॾींदासीं। दहशतगर्दनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो। मच वाक़े ख़िलाफ़ सखर, जैकाबाद ऐं ॿियनि शहरनि में बि मजलिस वहदतुल मुस्लिमीन जा धरणा जारी। PDM फारिग थी चुकी आहे। इत्तेहाद पंहिंजी मौत पाण मरी रहियो आहे। हुकूमत खे PDM मां को बि ख़तरो न आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अपोज़िशन जी तहरीक ऐं नारो लाइ आहे जेको कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। पार्टी तर्जुमाननि खे अपोज़िशन खे टफ टाइम ॾियण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो त कमज़ोर मईशत दुरुस्त ट्रैक ते अची वई आहे। नए साल में कारकर्दगी वधीक बहितर करण ते ध्यानु ॾींदासीं। इस्तीफ़ाऊं ज़रूरु ॾींदासीं। 31 जनवरी ताईं इमरान ख़ान इज़त सां वञण ते राज़ी न थियो त आवाम पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो त PDM वटि लॉन्ग मार्च जो प्लान मौजूदु आहे। तारीख़ जो ऐलान माण्हुनि जी सहूलियत ऐं मौसम जी सूरत-ए-हाल खे नज़र में रखंदे कयो वेंदो। मरियम नवाज़ चयो त बहावलपुर जे आवाम रिकॉर्ड तोड़े छॾिया। नैब खे लगाम ॾियणो पवंदो। इहो ख़ौफ़ आहे त नैब जी जांच न थियणु घुरिजे। नैब नोटिस ज़रिए माण्हुनि खे बदनाम कंदो आहे। सेनेट जे इजलास दौरान डिप्टी चेयरमैन सलीम मानवी वाला चयो आहे त नैब मां ग़लति माण्हुनि खे कढियो वञे त उहो अमल नैब लाइ सुठो हूंदो। नैब माण्हुनि खे आपघात करण ते मजबूर करे छॾींदो आहे। ऐवान खे संजीदगीअ सां ॾिसणु घुरिजे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर चयो त नैब तरफ़ां गिरफ़्तारी या रिमांड वठण खे इंतकामी कार्रवाई चयो पियो वञे। 90 ॾींहंनि जो रिमांड ईअं नाहे मिलंदो। नैब 2 सालनि में 399 अरब रुपया उगाड़िया। इन खां अॻु नैब 10 सालनि दौरान रुॻो 104 अरब रुपयनि जी उगाड़ी कई हुई। अठारह जनवरी को 9, 10, 11, 12 क्लासेस जो है वो शुरू हो जाएंगी। उसके बाद 25 जनवरी को क्लास 1 से क्लास 8 और उसके बाद 1 फरवरी से सारी यूनिवर्सिटीज़ और हायर एजुकेशन इंस्टीट्यूशंस जो हैं वो खुल जाएंगे। जो असातिज़ा और जो एडमिनिस्ट्रेटिव स्टाफ है वो 11 जनवरी से उसको इजाज़त होगी कि वो अपने स्कूलों, कॉलेजों, यूनिवर्सिटीज़ में आएँ। जो भी बोर्ड के इम्तिहानात मार्च या अर्ली अप्रैल में होने थे उनको मुलतवी किया जा रहा है और बोर्ड के इम्तिहानात अब मई और जून में होंगे। समूरे मुल्क में तालीमी इदारा मरहलेवार खोलण जो ऐलान। पहिरें खां 8 दर्जे जा क्लासिस 15 जनवरी ते खोलिया वेंदा। मैट्रिक ऐं इंटर जा क्लास 18 जनवरी ते खोलण जो ऐलान। बैनुसूबाई तालीमी वज़ीरनि जे इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त 1 फरवरी ते यूनिवर्सिटी, सूदो, हायर एजुकेशन जा समूरा इदारा खोलिया वेंदा। मैट्रिक ऐं इंटर बोर्ड जा इम्तिहान मई ऐं जून में वरिता वेंदा। सियासी जमातनि सियासत के कारोबार जो ज़रियो बणाए छॾियो आहे। नून लीग, पीपल्स पार्टी ऐं मौलाना फज़लुर रहमान इनसिफ में शामिल आहिनि। सुदसमा वारे वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त शायदि अपोज़िशन खे फॉरेन फंडिंग ऐं मना थियल फंडिंग में फ़र्क़ जी ख़बर नाहे। तहरीक इंसाफ़ माफ़िया सां मुक़ाबले लाइ पार्टी में चंदो कल्चर शुरू कयो। PTI समूरनि तस्दीक थियल अकाउंट जा तफ़सील जमा कराए छॾिया। नैब नवाज़ शरीफ़ जी ॻोल्हा में पाकिस्तान जा 4 अरब रुपया ॿोड़े छॾिया। हाणे नैब ख़िलाफ़ केस केरु दाख़िल कंदो? क़ौमी नाणे खे थियल नुक़सान जो हज़ारो केरु कंदो? नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल PTI ख़िलाफ़ पढ़ी फंडिंग केस खे मदर ऑफ एनआरओ करार ॾींदे चयो त भारत ऐं इसराइल तरफ़ां PTI खे फंडिंग कई वई। केस ते फ़ैसिलो आयो त इमरान ख़ान जी पार्टी ख़त्म थी वेंदी। नैब तर्जुमान चयो आहे त परॾेह में रहंदड़ पाकिस्ताननि जे असासनि जो पतो लॻाइण बाबति मुआहिदे सां नैब जो को बि वास्तो नाहे। साल 2000 में सदर जी मंज़ूरी बाद तॾोकी हुकूमत निजी कंपनी सां मुआहिदो कयो। परॾेही कंपनी जी कारकर्दगी बहितर न हुजण ते साल 2003 में मुआहिदो रद्द कयो वियो हो।
वफ़ाक़ी सरकार जावेद गनी खे FBI जो चेयरमैन मुक़ररु करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। 16 महीननि जे अरसे खां पोइ FBI चेयरमैन जी मुक़ररी कई वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा साहब अफगानिस्तान ऐं पाकिस्तान लाइ अमरीका जे ख़ुसूसी नुमाइंदे ज़ुल्मे खलीलज़ाद जी मुलाक़ात। GHQ में थियल मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत मजबूई इलाक़ाई सूरत हाल ते ॻाल्हियूं। अफ़गान मफ़ाहिमती अमल में अॻभराई ते ख़यालनि जी ॾेवट। इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ मुख़्तलिफ़ सतहनि ते ॿितरफ़ा राब्ता जारी रखण ते इत्तफ़ाक़। कमिश्नर हैदराबाद अब्बास बलोच इसरा यूनिवर्सिटी फाउंडेशन के बोर्ड ऑफ डायरेक्टर्स में हलंदड़ तकरार हल करण लाइ सरगर्म। VC नज़ीर अशरफ लखारी सां मुलाक़ात दौरान फाउंडेशन जा फंड्स बहाल करण जो फ़ैसिलो। तकरार के हल लाइ फाउंडेशन के बुनियादी मेंबर डॉक्टर सालेह मेमन की सरबराही में कमेटी कायम। डॉक्टर अब्दुल सत्तार, डॉक्टर शफ़ी मोहम्मद जतोई और डॉक्टर अब्दुल फताह मेमन कमेटी जा मेंबर मुक़रर। कमेटी धुरियुनि सां ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल कढंदी। मुलाक़ात दौरान फ़ैसिलो कयो वियो त धुरियूं अदालतुनि में दाख़िल केस वापसि वठंदियूं। सिंध सरकार डॉक्टर फतेह मोहम्मद मरी के ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जो VC मुक़ररु करे छॾियो। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते पारां VC जी 4 सालनि लाइ मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। डॉक्टर फतेह मोहम्मद मरी अॼु उहिदे जी चार्ज संभालींदो। सिंध के ज़िले अदालतुनि में वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस की मंजूरी सां बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि जो नोटिफिकेशन जारी। सिंध हाई कोर्ट जो रजिस्ट्रार गुलाम रसूल समूह सेशन जज हैदराबाद मुक़ररु। MIT 2 जो इंचार्ज अब्दुल रज़ाक हाई कोर्ट जो रजिस्ट्रार मुक़ररु। सेशन जज सखर सोहेल लकारी के MIT 2 जो इंचार्ज बणायो वियो। सेशन जज जैकाबाद अमजद बोहियो सेशन जज सखर ऐं सेशन जज टंडो अलहयार जावेद अहमद बलोच सेशन जज ठठो मुक़ररु। ठठे मां ज़हूर अहमद हकड़ो के बदली करे सेशन जज जैकाबाद मुक़ररु कयो वियो। महबूब अली टंडो अलहयार ऐं ज़ाहिद हुसैन मितलो सेशन जज कंबर शदात कोट मुक़ररु। मिठीअ में ASI जे घर मां भेणवीह ऐं साली जा फाहो ॾिनल लाश हथ अचण वारे वाक़े ख़िलाफ़ वारसनि जो ॿिए ॾींहुं बि मिठी थाणे आॾो धरणो जारी। SSP थरपारकर सरदार हसन नियाज़ी जूं थाणे अंदरि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं नाकाम। SSP मुज़ाहिरीन खे चयो त पोस्टमार्टम में ख़ुदकशी जी तस्दीक थी आहे। जांच बाद ASI गुल मोहम्मद सां ते केस दाख़िल कयो वेंदो। नौजवान डूंगर ऐं नारी पबीका मेघवाड़ जे वारसनि मुतालबो कयो आहे त क़त्ल केस दाख़िल करण बाद इंक्वायरी शुरू कई वञे। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद SSP वापसि रवानो थी विया। तव्हांखे किथां खणी आया आहिनि? तव्हांखे किथां खणी आया आहिनि अम्मा? कोची खां खणी आया आहिनि? छा जे लाइ खणी आया आहिनि अम्मा? हिते पी रिकॉर्डिंग करे घोटकी पुलिस वटि कुछ औरतूं ऐं ॿार यरगमाल हुजण जो इंकशाफ। आदिलपुर के कचे में वीरान जगह ते बीठल एक मोबाइल में औरतूं ऐं ॿारड़ा मौजूद। टाइम न्यूज़ की टीम के पहुंचण बाद अहलकारनि में थरथलो। औरतुनि सां ॻाल्हाइण दौरान अहलकार मोबाइल दौड़ाए फरार थी विया। औरतुनि टाइम न्यूज़ के ॿुधायो त पुलिस खे घोटकी मां खंभे आई आहे। ख़बर नाहे छो गिरफ़्तार कयो वियो आहे। A सेक्शन पुलिस पारां मौक़िफ़ ॾियण खां इनकार। सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कंदड़ JST ऐं PST ऐं HST जी छंछाण जो फ़ैसिलो। पहिरें मरहले में नौशरो फिरोज़ ज़िले में 7 जनवरी ते उस्तादनि जी स्क्रूटनी कई वेंदी। स्क्रूटनी कमेटी जो चेयरमैन ऐं एडिशनल सेक्रेटरी प्राइमरी छंछाण कंदा। तालीम खाते में मुलाज़मनि जी मेडिकल अलाउंस पघारुनि ऐं ॿियनि मदनि में जाली बिल्स जी रोकथाम लाइ बारकोड लाज़मी करार। तालीम खाते सर्कुलर जारी कंदे चयो आहे त हाणे बारकोड खां बग़ैर बिलनि जी अदायगी न कई वेंदी। सिंध आबादगार बोर्ड जनवरी महीने खां पोइ कणक जी इम्पोर्ट ते पाबंदी लॻाइण जो मुतालबो करे छॾियो। सीनियर नायब सदर महमूद नवाज़ शाह जी सदारत हेठि सिंध आबादगार बोर्ड जे इजलास दौरान ज़राअत बाबति वफ़ाक़
ऐं सिंध सरकार जूं पॉलिसीज़ नाकाम करार। बोर्ड जे इजलास में मुतालबो कयो वियो आहे त वफ़ाक़ी सिंध सरकार अहिड़ियूं पॉलिसीज़ जोड़ीनि जंहिंसां आबादगार मुआशी तौर सघारा थी सघनि। फुटी, बसर ऐं टमाटे सूदो ॿियनि भाॼियुनि जे फसलुनि बाबति हुकूमती पॉलिसीज़ ते बि तनक़ीद। लालू रैंक वेझो ॿिनि धुरियुनि विच में झेड़े दौरान फायरिंग में हिकु ॼणो गुलाब मुकेरी मारिजी वियो। मुकेरी बिरादरी जा 4 ॼणा ज़ख़्मी। धुरियुनि विच में छिकताण तेज़, ज़ख़्मी चांदका अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि वाक़ियो ज़री ज़मीन जी मालिकी तां पेश आयो। मुगैरी बिरादरी जे धुर इल्ज़ाम हयो त सोलंगी बिरादरी जे हथियारबंद हमलो करे फायरिंग कई। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। हैदराबाद में कस्टम जे एंटी स्मगलिंग स्क्वाड जूं हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवायूं। भारत मां स्मगल थियल 1.5 करोड़ रुपयनि जा ज़ेवर ऐं कस्टम्स टैक्स अदा न कंदड़ 25 गाॾियूं हथ करण जी दावा। कस्टम्स अख़्तियारनि मूजिबि हाल नाके वेझो पिशावर खां आयल ट्रक मां 1.5 करोड़ जा ज़ेवर हैदराबाद, जैकबाद, दादू, सखर ऐं ॿियनि शहरनि मां 25 गाॾियूं हथ कयूं वयूं, जिन जो कस्टम्स टैक्स अदा न कयो वियो हो। गाॾियुनि जे मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। Got red chips for you. Want to see? Yeah, okay, Nano will show you. Look, Sheena, there's this doctor set. Look, this doctor set, Sheena. You want this one? You want this one? This one you want? Okay, tell Nano. Do you want the, no, tell Nano. Do you want doctor set or you want, no, you want the doctor set or you want the bus? You want the bus? You want the bus? Wheels on the bus go round and round. Bubbles? Okay, let me look for bubbles here. I don't think they have bubbles. नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो ॾोहिटरी सां प्यार। वीडियो कॉल ते ॻाल्हि ॿोल वारी वीडियो साम्हूं अची वई। मरियम नवाज़ शॉपिंग मॉल में ॾोहिटरी सरीना खे वीडियो कॉल ते शयूं ऐं रांदीका ॾेखारींदे पुछे थी त खेसि कहिड़ी शइ घुरिजे। सिंध में कोरोना वधीक 12 मरीज़नि जूं हयातियूं ॻिड़काए वियो। 855 नवां केस रिपोर्ट। वॾे वज़ीर नवां अंग ख़र्च जारी कंदे चयो त कोरोना विघे मजमूई फ़ौतियुनि जो अंग 3623 थी वियो। 695 मरीज़नि जी हालत ॻणिजी जोगी आहे। 72 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि। ऐं नुसरत फिरोज़ जी मुख्य बाज़ार मां दुकान तां बल्ब चोरी कंदड़ अहलकार गिरफ़्तार थी वियो। फुटेजिस सोशल मीडिया ते वायरल थियण बाद अहलकार जी दिलावर पंवर तौर सुञाणप खेसि मुअतल करे गिरफ़्तार कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस ते वधीक हिन बुलेटिन मां